वेलकम बैक नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। वाशिंगटन में परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं रॉबर्ट मैनज़म ऐं जेम्स रिच सां धारदार मुलाक़ातूं थियूं आहिनि। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सेनेट जे परॾे राब्ता कमेटी जे चेयरमैन सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सेनेट जे परॾे राब्ता कमेटी जे रैंकिंग मेंबर सेनेटर सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे ॿोॾि जी सूरत हाल ते आगाही ॾिनी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿोॾि सबबि मुल्क पर सिंध वधीक मुतासिर थियो आहे। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे पाकिस्तान जे दौरे जी दावत पिणु ॾिनी आहे। ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। हिकु ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं त वाशिंगटन में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं रॉबर्ट मैनज़ीज़ ऐं जेम्स रिच सां धारदार मुलाक़ातूं थियूं आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सेनेट जे परॾे राब्ता कमेटी जे चेयरमैन सां बि मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सेनेट जे परॾे राब्ता कमेटी जे रैंकिंग मेंबर सेनेटर सां गॾिजाणी कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे ॿोॾि जी सूरत हाल ते आगाही ॾिनी।